अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबर जो स्लो जारी है। तव्हां सां मिरपुर ख़ास मां ख़बर शेयर कंदा हलो। मिरपुर ख़ास रोटरी क्लब जे डिस्ट्रिक्ट गवर्नर डॉक्टर फरहान ईसा प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजो मक़सद हिन ॾुखे वक़्त में बरसात मुतासिरनि जी मदद करणु आहे। रोटरी क्लब कराची पारां हिन वक़्त ताईं 18 लख रुपयनि जो राशन तक़सीम करे वियो आहे, जॾहिं मिरपुर ख़ास डिवीज़न जे बरसात मुतासिरनि 80 लख रुपयनि जो सामान तक़सीम कयो वेंदो, जंहिंमें राशन, टेंट, मच्छरदानियूं ऐं ॿियो सामान शामिल आहे। हिन चयो त असां सिर्फ़ु मुस्तक़ माण्हुनि में सामान विराए रहिया आहियूं, जंहिंजे वर्ष सफ़ाफ़ करण लाइ इंतिज़ामिया सां गॾु मुक़ामी रोटरी जो नुमाइंदो पिणु शामिल हूंदो। हिन चयो त असांजो मक़सदु इंसानियत जी ख़िदमत करणु आहे। असांजो को बि सियासी एजेंट न आहे। न त रोटरी पारां जल्द बरसात मुतासिर इलाइक़नि में मुफ़्त मेडिकल जूं कैंपूं क़ाइमु कयूं वेंदियूं। हिन चयो त असां आलमी बिरादरी खे पिणु बरसात मुतासिरनि जी मदद लाइ अपील कई आहे। उन मौक़े ते दानिश खान, फरहान, रऊफ़ वकील ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।